कायदे-अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाबशाह जे एनर्जी एनवायरनमेंट डिपार्टमेंट पारां माहौल खे गदिलाण खां बचाइण लाइ नवां लाड़ा मुतारिफ़ कराइण ऐं माहौलियाती गदिलाण जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि जे मौज़ू ते 5वीं नेशनल कॉन्फ्रेंस यूनिवर्सिटी जे काज़ी अब्दुल कवी सेनेट हॉल में मुनक़िद कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब कॉन्फ्रेंस में मुल्क जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे माहिर माहौलियात जे प्रोफेसरनि समेत मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे कायदे-अवाम यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो, टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर फ़तेह मोहम्मद मरी, मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो जे अॻूणे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर असलम उकेली, प्रोफेसर डॉक्टर नूर अहमद मेमन, प्रोफेसर डॉक्टर किशन चंद मकवाणो, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कयूम जखराणी, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल फताह चांडियो ऐं ॿियनि चयो त ही 5वीं नेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद कराइण जो मक़सदु माहौल खे गदिलाण खां बचाइण लाइ बहस मुबाहिसो करणु आहे। हुननि चयो त दुनिया में माहौल जी तब्दीली जे करे ज़मीन ख़राब थियण सां पाणी ख़राब थी रहियो आहे, जंहिं करे तबाही थी रही आहे। गदिलाण खां पाण ऐं मुआशिरे खे बचाइण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। टंडोजाम लॻ खेसाना मोरी जे बॉयज़ एंड गर्ल्स स्कूल मां नामालूम चोर क्लास रूमनि जा ताला तोड़े पंखा ऐं पाणी वारो मोटर चोरी करे विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम मूजिब खेसाना मोरी स्टॉप ते नामालूम चोर सरवर ज़रदारी जी किरियाना जी दुकान मां 2 दफ़ा लखे रुपयनि जी चोरी करे विया, पर पुलिस को क़दम न खयो। खेसाना मोरी जे स्कूल जी बिल्डिंग पुलिस अमलदारनि जी रिहाइश खां सिर्फ़ 30 मीटर जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे, पर उन बावजूद चोर आसानी सां स्कूल मां क़ीमती सामान बुहारे विया। पढ़ीदनि में बदअमनी, चोरियुनि ऐं धाड़नि ख़िलाफ़ शहरियुनि, सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां नुसरत केनाल खां रेलवे रोड नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिब कुझु ॾींहं अॻु ताज कॉलोनी मां सहाफ़ी बिलाल आराई जे घर मां 30 लख जो धाड़ो लॻो, जंहिं जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। बिलाल आराई, आज़ाद इब्राहिम राजपर, मुनवर शहज़ाद आराई, वकार इब्राहिम राजपर ऐं ॿियनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर SHO पढ़ीदनि खे हटायो वञे ऐं सहाफ़ी जे घर मां लॻल धाड़े जो सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में 2 ॾींहनि खां पोइ शहर बंदि करायो वेंदो। सिटी अस्पताल ख़ैरपुर जी पार्किंग में बीठल मोटरसाइकिल चोरी कंदे जवाबदार खे सोघो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब पार्किंग में बीठल मोटरसाइकिल चोरी कंदे शहरी जवाबदार गज़नफर अब्बास खे सोघो करे वरितो। शहरी जो चवणु आहे त चोर सिटी अस्पताल जी पार्किंग में बीठल मोटरसाइकिल चोरी करे रहियो हो त खेसि सोघो कयो वियो। A सेक्शन पुलिस मूजिब चोर जो तालुक़ दरगाह हज़रत अंबार ज़िले शिकारपुर सां आहे। खांइसि वधीक पुछा ॻाछा जारी आहे।